घोटकी ज़िले में एक दफ़ो ॿीहर धाड़ियल राज क़ाइमु थी वियो आहे, जंहिंखां पोइ इलाइक़े में भंग लाइ अगवा वारनि वारदातुनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। इन ॾस में गुज़िरियल 2 महीननि दौरान ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिकु औरत समेत 13 माण्हुनि खे अगवा कयो वियो आहे, जिन मां 4 ॼणा लखें रुपया भंग भरे बाज़ियाब थी घर पहुता आहिनि। सरहदवासी मौज अली शाह ऐं फ़याज़ दायो, बागुडरो वासी मौलवी एहसान गॾाणी, ॻोठ पुन्हू कोराई मां हाफ़िज़ अली हसन कोराई शामिल आहिनि, जॾहिं त मीरपुर माथेलो वासी रवती थाणे जी हद मां अगवा थी वियल नदीम शेख, सिकंदर महार, अब्दुल मालिक दोहो, जहानपुर वासी नारी शबाना मल्हण ऐं संदसि सौट आफ्ताब मल्हण, घोटकी वासी अब्दुल करीम कोलाची ऐं बागुडरो जो रहवासी इस्माइल चन्नो धाड़ियलनि जे चंबे में आहिनि, जंहिंजी बाज़ियाबी लाइ धाड़ियलनि फ़ोन कॉल ज़रिए वारसनि खां लखें रुपया भंग तलब कई आहे। इन हवाले सां हिकु पासे धाड़ियल पुलिस खे धमकियूं ॾेई ज़िले में वारदातूं करे रहिया आहिनि, त ॿिए पासे वरी पुलिस तरफ़ां संदनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ का हिकमत अमली थींदे नज़र न पई अचे। ॼाण मिली आहे त धाड़ियलनि तरफ़ां पुलिस ते हमलनि करण वारियूं धमकियूं मिलण खां पोइ अहलकारनि कचे में वञण ई छॾे ॾिनो आहे, जंहिंखां पोइ बदनाम धाड़ियलनि कचे में चुरपुर वधाए छॾी आहे ऐं सिंध पंजाब तोड़े बलोचिस्तान जे बदनाम धाड़ियलनि खे गरनि हथियारनि सां गॾु घुमंदे ॾिठो वियो आहे, जंहिं सबबु कचे जे माण्हुनि जो साह मुठ में अची वियो आहे। घोटकी ज़िले जे कचे वारे इलाइक़े में बदनाम धाड़ियलनि शरीफ़ भंगवार, अली हसन शेख, अली गोहर चाचड़, जीअन जागराणी, मीरा बख्श जागराणी, परवेज़ जागराणी, सदरो भंगवार, सुल्तू शर, अनवर शर, जानू इंढड़, गाही शर ऐं ॿियनि धाड़ियलनि जा थाक मौजूदु आहिनि, जॾहिं त दरिया जे ॿिए पासे कश्मोर कंदकोट ज़िले में धाड़ियल झंगल तेगाणी, लाॾो तेगाणी, झिरकी तेगाणी, सिकंदर सब्ज़ोई, ॾाॾो सब्ज़ोई, हज़ारो शेख, ॿेलो बंगलाणी, उमरो चोलियाणी, कुर्बान सब्ज़ोई, काबिल तेगाणी ऐं अली खान तेगाणी समेत ॿिया टोला सरगर्म आहिनि, जेके अगवा जे वारदातुनि में मुलवस ॿुधाया वञनि था। इन खां अलावा ॿिन्ही ज़िलनि जा धाड़ियल मुॻियनि जी मटासटा सां गॾु पुलिस मुक़ाबलनि दौरान हिक ॿिए जी मदद लाइ पहुची वञनि था। नाज़रीन, घोटकी जे कचे में पुलिस केतिरा ई भेरा ऑपरेशन करे चुकी आहे, पर उन दौरान पंहिंजी जानी ऐं माली नुक़सान खां सवाइ पुलिस खे धाड़ियलनि मारण जी का वॾी कामयाबी नाहे मिली सघी। कचे में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थियल मुक़ाबलनि में दर्जने अहलकार शहीद थी चुका आहिनि। ॾुआरी घोटकी ज़िले मां सरेआम माण्हुनि खे हथियारनि जे ज़ोर तां अगवा करे लखें रुपया भंग वठी वापसि कनि था। बाअसर वॾेरनि जी छांव में रहंदड़ ॾुआरियुनि जे अॻियां पुलिस समेत ॿिया सिक्योरिटी इदारा पिणु बेवस ऐं लाचार बणियल आहिनि। असां IG सिंध, DIG सखर समेत ॿियनि सिक्योरिटी इदारनि खे गुज़ारिश आहे त जल्द खां जल्द ज़िले में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आणे अवाम मां मायूसी ख़तमु कई वञे ऐं उन सां गॾोगॾु न रुॻो ॾुहारियुनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाई थियणु घुरिजे, पर उन्हनि जे साथारियुनि ऐं मददगारनि ख़िलाफ़ पिणु सख़्तु क़दम खंयो वञे। उमर कोराई, मीरपुर माथेलो।